अस्सलाम वालेकुम, बार ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त पंहिंजो टॉपिक हले पियो साइंटिस्ट कल्ह पाण जेको आहे सो आइज़ैक न्यूटन खे ऐं चार्ल्स डार्विन खे कयोसीं। अॼु जेको आहे सो पाण गैलीलियो खे, हुन खां पोइ जेको आहे सो अॻिते जेके आहे जॉन केपलर खे करे वठंदासीं गॾु। ठीकु आहे। हाणे गैलीली जेको आहे सो उहो वाहिद साइंटिस्ट आहे, मतिलबु वाहिद न आहे पर उहो मेन साइंटिस्ट आहे जंहिंखे फांसी ॾिनी वई। कैथोलिक वारनि जे तरफ़ फांसी ॾिनी वई 1642 में। ऐं हीउ जेको आहे सो पैदा थियो हुयो आई थिंक 1564 में, 1564 में पैदा थियो, डेथ नहीं थी 1642 में। ठीकु आहे। हाणे हिन खां अॻु में कोपरनिकस जेको आहे सो हिकु थ्योरी ॾिनी त बाबा जेको आहे सो अर्थ जेको आहे सो उहो सेंटर न आहे। सेंटर जेको आहे सो असांजे सोलर सिस्टम में उहो सिजु आहे। ठीकु आहे। सिज जे ई चौगिर्द जेको आहे न सो प्लानेट घुमनि था, जंहिंमें असांजी ज़मीन बि अचे थी। ठीकु आहे। हीअ मतिलबु सिजु आहे। ठीकु आहे। असां अॻे पढ़िया सिज खां पोइ हिते कहिड़ो ईंदो आहे, मर्करी। ठीकु आहे। वीनस, पोइ अर्थ। ठीकु आहे। पोइ मार्स ईंदो, पोइ वरी अॻिते जुपिटर वग़ैरह अची वेंदो। त हिन इहा थ्योरी ॾिनी, कोपरनिकस इहा थ्योरी ॾिनी त बाबा सिज जेको आहे सो उहो असांजे अर्थ जे चौगिर्द नथो घुमे। अॻु में इहा थ्योरी हुई हेलिसेंट्रिक थ्योरी। हिन जेको आहे सो इहो अर्थ सेंट्रिक थ्योरी। हिन जेको आहे सो इहा ॾिनी त बाबा जेको सिज आहे उन जे चौगिर्द जेको आहे सो ज़मीन घुमे थी, रोटेट करे थी। ठीकु आहे। त इहा जेको आहे सो उनजी जेको आहे सो मज़हबु हो, उन में इहा ॻाल्हि न हुई। इन जे करे इनखे चयो त इन शइ खां तव्हां परे थी वञो, पासे थी वञो, आसान सिंधी में तव्हां सम्झो। पर गैलीली जेको आहे सो इनखे मञण खां इनकार कयो। इन खां अॻु में जॾहिं कोपरनिकस इहा थ्योरी ॾिनी त हुन इनखे पब्लिश न कयो हुयो। ठीकु आहे। थ्योरी ॾिनल हुनजी, पर हुन इनखे पब्लिश न कयो। उनखे पब्लिश करणु या पब्लिक में अची करे हुनजी प्रचार जेको आहे सो गैलीलियो शुरू कई। पोइ हिनखे जेको आहे सो इन ॻाल्हि ते जेको आहे सो जेल में विधो वियो, बंदि कयो वियो ऐं पोइ सज़ा ॾिनी वई। ऐं इन खां आख़िरी जॾहिं हिनखे फांसी ॾिनी वञे पई त हिनखे चयो त तव्हां इहो पंहिंजो मौक़िफ़ चेंज कयो। त हिन हिकु तारीख़ी लफ़्ज़ चया हुआ, उहे हिन जा लफ़्ज़ हुया एंड येट इट मूव्स। मतिलबु तव्हां भले मूंखे फांसी ॾेई छॾियो, पर उहा अञा ताईं जेकी आहे सो धरती जेको आहे सो सिज जे चौगिर्द घुमे थी। सही आहे। त हाणे इनखे अॼु पाण पढ़ंदासीं। हाणे गैलीली जेको आहे सो किथे पैदा थियो हुयो? ही वॉज बॉर्न इन इटली। ठीकु आहे। ही इटली में पैदा थियो। इटली जेको शहर आहे पिज़ा, पिज़ा, इटली पिज़ा में जेको आहे पैदा थियो। ठीकु आहे। 1564 में, 1564। ठीकु आहे। नंबर 1 शइ। ऐं नंबर 2 शइ हिन में इहा आहे त हिन जेको आहे सो हिकिड़ो मैथड ॾिनो हुयो। ठीकु आहे। हिन जेको मेन शइ आहे, हिन अहिड़ो हिकिड़ो ट्रू मैथड ॾिनो फिज़िकल रिसर्च जो, जंहिंमें तव्हां जेकी शइ ऑब्ज़र्व कयो था उनखे जेको आहे सो मैथामेटिक्स सां हिन कंबाइन कयो हुयो। ठीकु आहे। त हिन जो एक्सपेरिमेंट हूंदो उहो बेस्ड हूंदो ऑब्ज़र्वेशन ऐं प्लस उनजी ऑब्ज़र्वेशन खे जेको आहे सो सस्टेन करण लाइ उनखे मैथमेटिकल ऑर्डर में जेको आहे सो उनजी एक्सपेरिमेंट कंदो हुयो। सही आहे। इन खां अलावा जेको आहे सो ही वॉज द फर्स्ट पर्सन टू पॉइंट आउट दैट द पाथ ऑफ प्रोजेक्टाइल वुड बी अ पैराबोला। ही पहिरियों इंसानु हुयो जंहिं इहा शइ कई। ठीकु आहे। उन खां अलावा जेकॾहिं तव्हां ॿी शइ ॾिसो त हिन जेको आहे सो इन्वेंट कयो हुयो टेलीस्कोप, जेकी हिन जी मेन शइ ईंदी आहे, MCQ जे पुछी वेंदी आहे। ही इन्वेंटेड टेलीस्कोप। ठीकु आहे। त हिन जेको आहे सो इन्वेंट कयो टेलीस्कोप इन 1609 में, 1609 में हिन जेको आहे सो टेलीस्कोप खे जेको आहे सो डिस्कवर कयो, हुनखे इन्वेंट कयो, ठाहियो। ठीकु आहे। बणायो। त हिन 1609 में जेको आहे सो टेलीस्कोप खे आयो। उन में जेको आहे हिन छा कयो, हिन डिटेक्ट कया ब्लैक स्पॉट। ठीकु आहे। जेके हिल टाइप जा हूंदा आहिनि, जेके मून ते पाण खे नज़र ईंदा आहिनि, चंड में पाण ॾिसंदा आहियूं न त पाण खे हुते पहाड़ वारिका नज़र ईंदा आहिनि, उहे जेके उहे जेके ब्लैक स्पॉट आहिनि चंड ते, उहे हिन डिस्कवर कया थ्रू डेड टेलीस्कोप। ठीकु आहे। जेकी हिन इन्वेंट कई 1609 में। उन खां अलावा हिन जेको आहे सो सिज ते जेको आहे सो बि स्पॉट जेको आहे सो पंहिंजी टेलीस्कोप जे थ्रू डिटेक्ट कया हुया। सही आहे।
ठीकु आहे। त हिन डिटेक्ट कया ब्लैक स्पॉट जेको आहे सिज ते ऐं हुन ते चंड ते, ऐं जेके स्पॉट हुया सिज ते उहे बि हुन पंहिंजी टेलीस्कोप जे थ्रू जेको आहे सो हुनखे डिस्कवर कयो। सही आहे। उनखां अलावा जेके हिन जी ॿी शइ ॾिसे त हिन जेकी ॿी जेकी मेन हिन जी डिस्कवरी आहे त हिन जेको आहे सो प्रिंसिपल आहे पेंडुलम बि हिन डिस्कवर कयो। ठीकु आहे। त प्रिंसिपल ऑफ पेंडुलियम ठीकु आहे, स्पेलिंग यही त आई थिंक पेंडुलियम बि जेको आहे सो हिन डिस्कवर कयो। सही आहे। त हीअ इन जा जेका आहे सो मेन जेको आहे सो कमु हुया जंहिंजे थ्रू वन पेपर में जेको आहे सो हिन में पुछियो वेंदो आहे। ठीकु आहे। त प्रिंसिपल ऑफ पेंडुलम बि हिन डिस्कवर कयो। ठीकु आहे। ऐं हिन जेकी ऑब्ज़र्वेशन हुई उन जेको आहे सो हिकु स्ट्रॉन्ग बिलीफ ॾिनो हुयो त उहा जेकी अर्थ आहे उहा रोटेट करे थी पंहिंजी एक्सिस ते। ठीकु आहे न, ऐं मूव अराउंड दी सन। ठीकु आहे। त उहा सिज जे चोगिर्द घुमे थी। हाणे जॾहिं तव्हां ॿुधंदा आहियो त बाबा जेको आहे सो हिकिड़ी शइ आहे जंहिंखे तव्हां अॼुकल्ह ॿुधंदा हूंदव हबल स्पेस, उहा बि जेको आहे सो हिन जी जेकी टेलीस्कोप ठहियलु हुई उन जे ई बुनियाद ते ठाही वई आहे। अॼु जी जेकी हबल टेलीस्कोप आहे, ठीकु आहे न, या हबल स्पेस टेलीस्कोप पाण जंहिंखे चऊं था, उहा हिन जे ई टेलीस्कोप जेकी न ठाही उन जी बुनियाद ते उनखे ठाहियो वियो आहे। ठीकु आहे। इहा शइ तव्हांखे ज़हन में हुजे। ठीकु आहे। त इहो जेको आहे सो जेकी हिन जी टेलीस्कोप हुई उनजो जेको लेटेस्ट वर्जन आहे उहो आहे हबल स्पेस। ठीकु आहे। हबल स्टेटिक हाणे इहा घणी जी आहे, इहा जेको आहे सो कॉस्ट हुई अॻ में 1.5 बिलियन जी, पर हाणे जेको आहे सो इहा वधी वई हूंदी। इनखे जेको आहे सो लॉन्च कयो वियो हुयो आई थिंक 1900 जेको आहे सो हिनखे लॉन्च कयो वियो। हुन जी डेट मूंखे कंफर्म न आहे, ऐं 1991 ई आहे। 1991 में जेको आहे सो हिनखे लॉन्च कयो वियो हुयो। सही आहे। त हाणे ॾिसो न, हीअ 4 सदियूं अॻ में जेको आहे त इहा ठही वई टेलीस्कोप फस्ट। उन जेको लेटेस्ट वर्जन आहे उहो हबल टेलीस्कोप आहे। ठीकु आहे। जंहिंखे जेको आहे सो अप्रैल 1991 में जेको आहे सो लॉन्च कयो वियो। हाणे इहा टेलीस्कोप छा थी करे, इहा ॾिसंदी आहे त पास्ट छा हुयो, ओरिजिन कीअं थियो यूनिवर्स जो, सॼी हुननि जी स्टडी कंदी आहे यूनिवर्स जी। सही आहे। त हीअ हुयो पाण लाइ जेको आहे सो गैलीलो गैलीली। ठीकु आहे। उनखां पोइ जेकॾहिं पाण अचूं त ॿिए नंबर ते पिन लाइ अचे थो जॉन केपलर। ठीकु आहे। हाणे जॉन केपलर जेको आहे सो हिन जेकॾहिं मेन शइ तव्हां ॾिसो जॉन केपलर। हाणे जॉन केपलर जेको आहे सो इहो जर्मनी में पैदा थियो। ठीकु आहे। नंबर 1 शइ। (1571) में। सही आहे। डेट यादि रखिजो, किथे पैदा थियो, कॾहिं पैदा थियो, इहा छो डेट जेके आहे सो ईंदी आहे। ठीकु आहे। जर्मनी में पैदा थियो, 1571 में पैदा थियो। ठीकु आहे। ऐं हिन जेकी डेथ थी हुई उहा थी डाइड इन आई थिंक 1630। ठीकु आहे। डाइड इन 1630। जेकॾहिं हीअ डेट सही न हूंदी त मां तव्हांखे ॿीहर ॿुधाईंदुमि, पर मूंखे कंफर्म आहे त इहा ई न मिलियो हुयो। ठीकु आहे। त जेको जॉन केपलर हुयो उहो 1571 में जर्मनी में ॼायो हुयो। 1630 में हिन जी डेथ थी वई। हाणे हिन जेको मेन फील्ड जेकी इंट्रस्ट हुई उहा छा में हुई, मैथामेटिक्स में हुई। ठीकु आहे। हाणे हीअ छा कंदो हुयो त हिन जेको बिलीफ हुयो, ही बिलीव डेट ऑल दी नेचुरल लॉज, जेके बि नेचुरल लॉज आहिनि, कुड बी एक्सप्रेस इन टर्म ऑफ एग्ज़िस्टिंग मैथामेटिक्स। त जेका अॼु जी जेकी एग्ज़िस्टिंग मैथामेटिक्स आहे उन जे टर्म में पाण हुनखे ॿुधाए सघूं था, जेके बि नेचुरल लॉज आहिनि। ठीकु आहे। त हिन जी इहो बिलीफ हुयो। सही आहे। हाणे इन जे तहत हिन जेको आहे सो 3 जेको आहे सो लॉ ॾिना। ठीकु आहे न। ही फ्रेम 3 लॉज। ठीकु आहे। हाँ, इन लॉस खे पाण छा था चऊं, नोन एज Kepler's laws of planetary motions। सही आहे। इहे पाण अॻे में पढ़ी आया आहियूं, केपलर लॉज ऑफ प्लेनेटरी मोशन्स। इहे जेको आहे हिन न छो त हे इहो चए पियो त बाबा जेकी बि अॼु की एग्ज़िस्टिंग मैथामेटिक्स आहे, ठीकु आहे, इन सॼे खे जेको आहे सो पाण हिन में
छा चइबो आहे जेके नेचुरल लॉज़ आहिनि उन में हिनखे हुन ऑब्ज़र्वेशन जी मैथामेटिक्स जे अंदाज़ सां करे सघूं था, जेकी एग्ज़िस्टिंग मैथामेटिक्स आहे। ठीकु आहे, त हाणे हिते पाण इहा ख़बर पई त भई जेके केपलर लॉज़ ऑफ प्लैनेटरी मोशन्स उन्हनि जो छा मक़सदु हुयो, छा निकिरो ॾिनी हुई। हाणे हिन में जेकॾहिं पाण इन लॉ मोशन खे ॾिसूं त इन में इहो चए थो त जेके बि प्लैनेट्स आहिनि, ठीकु आहे न, अराउंड दी सन, ठीकु आहे, उहे इलेप्टिकल जेको आहे सो ऑर्बिट में सन जे चौगिर्द जेको आहे सो घुमनि था। उन खां अलावा हिन ॾिनो त रेडियस जेको वेक्टर हूंदो आहे उहो जॉइन कंदो आहे प्लैनेट खे। जॾहिं बि सन स्वीप कंदो आहे न इक्वल एरियाज़ में या इक्वल टाइम में, त पोइ जेको रेडियस हूंदो आहे वेक्टर उहो जॉइन कंदो आहे प्लैनेट खे। उन खां अलावा हिन चयो त जेको स्क्वायर आहे पीरियडिक टाइम जो, ठीकु आहे न, जेके मुख़्तलिफ़ पीरियडिक टाइम्स आहिनि, मतिलबु जुपिटर जो अलॻि आहे, मार्स जो अलॻि आहे, अर्थ जो अलॻि आहे, वीनस जो अलॻि आहे, इन जो जेको पीरियडिक टाइम आहे मुख़्तलिफ़ प्लैनेट जो इंक्लूडिंग अर्थ असांजी जेकी आहे इहे प्रोपोर्शनल हूंदो आहे। ठीकु आहे न, इहे सेमी मेजर एग्ज़िस्ट कंदा आहिनि पंहिंजे रेस्पेक्टिव ऑर्बिट में। ठीकु आहे, त इहे ॿिए हिक ॿिए जे ऑर्बिट में न आहिनि वेंदा। इहे हिन जेको आहे सो मेन शइ हुई। ऐं हिन जेको आहे सो ऑप्टिक में बि जेको आहे सो कंट्रीब्यूशन कयो, उहो एतिरो इंपॉर्टेंट आहे। बसि हिन इहो यादि रखिणो तव्हांखे त केपलर लॉ ऑफ प्लैनेटरी मोशन कंहिं ॾिनो हुयो, जॉन केपलर ॾिनो, कॾहिं पैदा थियो, किथे पैदा थियो, कॾहिं हिन जी डेथ थी वई। ठीकु आहे, उन खां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं त नंबर 3 ते अॼु करे छॾियूं था अल्बर्ट आइंस्टाइन खे। ठीकु आहे, अल्बर्ट आइंस्टाइन। हाणे हीअ अल्बर्ट आइंस्टाइन कॾहिं पैदा थियो हुयो? हीअ थियो हुयो बॉर्न इन जर्मनी, इन 1879। ठीकु आहे, 1879 में जेको आहे सो हे जर्मनी में पैदा थियो हुयो। ऐं हिन जी डेथ जेकी थी हुई 1955 में। ठीकु आहे, ताज़ो जेको आहे सो हिन जी डेथ थी आहे। 1879 में पैदा थियो हुयो ऐं जेको आहे सो 1955 में हिन जी डेथ थी हुई। ठीकु आहे, ऐं हिन जी प्राइमरी जेकी इंट्रस्ट हुई उहा फिज़िक्स एंड मैथामेटिक्स में हुई। प्राइमरी मतिलबु बुनियादी या जेकी मेन इंट्रस्ट हुई, सेकेंडरी मतिलबु सेकेंड नंबर ते जेकी ईंदी आहे। ठीकु आहे, प्राइमरी इंट्रस्ट जेको आहे सो हिन जी क्या था प्राइमरी इंट्रस्ट में फिज़िक्स एंड मैथमेटिक्स। ठीकु आहे, त हिन जेके प्राइमरी इंट्रस्ट हुयूं छा में फिज़िक्स एंड मैथमेटिक्स में हुई। सही आहे। हाणे हिन जेको आहे सो मुख़्तलिफ़ कंट्रीब्यूशन कयो मुख़्तलिफ़ फील्ड में, जीअं स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी आहे, हिन लिखण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे जीअं बाद में परेशान न थिए। नंबर 1 ते अचे स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी। ठीकु आहे, उन खां अलावा जेकॾहिं कंट्रीब्यूशन हो इनर्शिया ऑफ एनर्जी में बि। सही आहे, उन खां पोइ जेको हिन कंट्रीब्यूशन हुयो थ्योरी ऑफ ब्राउन मूवमेंट में बि हुयो, क्वांटम लॉ ऑफ इमिशन में बि हुयो। ठीकु आहे, त हिन में जेको आहे हिन जी इन्हनि फील्ड में हिन जो कंट्रीब्यूशन हुयो। उन खां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं त हिन में जेको आहे सो हिन जेकी हिकु थ्योरी ॾिनी आहे, हिन जेको बिलीफ हो इहो चवंदो देयर कैन बी नथिंग एट एब्सोल्यूट रेस्ट, त का बि शइ जेको आहे सो एब्सोल्यूट रेस्ट न आहे। जीअं सिज आहे त सिज बि चौगिर्द घुमे थो पियो, सिज छंछर जो चौगिर्द घुमंदो आहे, मिल्ट्री वे गैलेक्सी जे सेंटर जो चौगिर्द घुमंदो आहे। प्लैनेट जेके आहिनि सो उहे छा था कनि, सिज जे चौगिर्द घुमनि था। ठीकु आहे, ऐं प्लैनेट पाण पंहिंजी एक्सिस जे चौगिर्द बि घुमनि था, रोटेट बि कनि था, रेगुलेट बि कनि था। त का बि शइ चए थो हिन जे मुताबिक़ का बि शइ एब्सोल्यूट रेस्ट न आहे। ठीकु आहे, ऐं जेको आहे सो जीअं एब्सोल्यूट मोशन में न आहे। ठीकु आहे, त इहा ई शइ आहे। त इन जे करे जेको आहे हिन जी जेकी फिलोसॉफी हुई
इन बर्थ ॾिनी या इन जेको आहे सो जनमु ॾिनो हिकिड़ी थ्योरी खे, जंहिंखे पाण थ्योरी ऑफ रिलेटिविटी बि चऊं था, ठीकु आहे न। इहा जेको आहे सो फिज़िकल साइंस जे मतिलबु हिकु बादशाहत में या न सम्झो न हिकु इनकलाब आंदो हुयो। त इन इहा शइ ॾिनी त बाबा का बि शइ जेकी आहे आसमान में या सेलेस्टियल बॉडीज़ जेकियूं आहिनि या का बि बॉडी आहे उहा एब्सोल्यूट रेस्ट ते आहे ई न, ठीकु आहे न, या एट एब्सोल्यूट मोशन, त उन ते बि न आहे। त हिन इहा शइ ॾिनी त हिन तव्हां यादि रखिजो, देयर कैन बी नथिंग एट एब्सोल्यूट रेस्ट और एट एब्सोल्यूट मोशन इन द यूनिवर्स, ठीकु आहे। त असांजी काइनात में का बि शइ जेको आहे सो एब्सोल्यूट रेस्ट या एब्सोल्यूट मोशन ते न आहे, ठीकु आहे। इन जे करे हिन जी थ्योरी ऑफ रिलेटिविटी जेकी हिते मां लिखी आयुमि, ही स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी, इन खे जनमु ॾिनो, ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं त आइंस्टाइन जो जेको हिकिड़ो लॉग एनर्जी या मास जो फेमस जेको इक्वेशन आहे उहा कहिड़ी आहे, E इज़ इक्वल टू mc², ठीकु आहे। हाणे हिन में ई छा आहे, ई स्टैंड फॉर एनर्जी, ठीकु आहे। एम जेकी आहे सो हिन में उहा छा आहे, मास, ठीकु आहे। ऐं जेकी हिन में सी आहे, सी स्टैंड फॉर वेलोसिटी, वेलोसिटी ऑफ लाइट, ठीकु आहे। त ही ई इज़ इक्वल टू mc², इहो कंहिंजो फेमस फार्मूलो आहे, इक्वेशन आहे कंहिंजी, इहा कंहिं ॾिनी, इहा आइंस्टाइन ॾिनी। इन में ई जेको आहे सो उहो स्टैंड फॉर एनर्जी, ठीकु आहे न। उन खां अलावा एम स्टैंड फॉर मास, सी स्टैंड फॉर वेलोसिटी ऑफ लाइट, सही आहे। त इहे जेको आहे हिन जो फेमस जेके आहे सो इक्वेशन हुई। उन खां अलावा हिन खे नोबेल प्राइज़ बि मिलियो हुयो। हिन जेको आहे सो क्वांटम जेको आहे सो मैकेनिक्स में जेको आहे सो जे एप्लीकेशन जेकी ॾिनी सजेस्ट कई, उन जे मुताबिक़ हिन खे जेको आहे सो उन जे करे हिन खे नोबेल प्राइज़ मिलियो हुयो। कॾहिं मिलियो हुयो, फिज़िक्स में, नोबेल प्राइज़ इन फिज़िक्स in 1921 for suggesting applications of quantum, जेकी पाण पोयां पढ़ी आहियूं, मैकेनिक्स, ठीकु आहे। क्वांटम मैकेनिक्स 1921 में मिलियो, ठीकु आहे। इहा शइ यादि रखी छॾियो, सही आहे। उन खां अलावा जेको आहे सो ॿी जेकी थी ॾिसूं त हिन स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी बि ॾिनी हुई, ठीकु आहे न। ऐं इन खां अलावा हिन जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी बि ॾिनी हुई। त इन करे स्पेशल थ्योरी जेकी आहे सो उहा कवर करे थी यूनिफॉर्म मोशन खे, सही आहे। ऐं जेको आहे सो जनरल जेकी थ्योरी आहे उन में छा थो अचे, एक्सलरेटेड ऐं जेको आहे सो रैशनल मोशन ॿई अचनि था, सही आहे। हीउ हुयो आइंस्टाइन। इन में इन खां अलावा ॿी का शइ पुछंदा न आहिनि, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो इन टिनि में इहो ई तव्हां करे वठो त खोड़ आहे, जॉन केपलर में, उन खां अलावा गैलीलियो में, ऐं हुन में अल्बर्ट आइंस्टाइन में।